अवांखे अपडेट कंदासीं त सुप्रीम कोर्ट में प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी जारी आहे। ॿुधणी शुरू थी वई आहे। अवांखे अपडेट कयो पिया चीफ जस्टिस अमरता बंदयाल जे सरबराही में सुप्रीम कोर्ट जी 8 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी करे रही आहे। चयनि दरख़्वास्तुनि में अदालती सुधारनि वारो बिल कलअदम करार ॾियण जी इस्तदा कई वई आहे। पाकिस्तान बार काउंसिल पारां अदालती सुधारनि वारे बिल ख़िलाफ़ अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट बि कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंभर जी। गुलाम रसूल, ॿुधणी जारी आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल जी ॿुधणी जो आगाज़ थी वियो आहे। चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जी सरबराही में 8 रुकनी बेंच ॿुधणी करे रहियो आहे। जस्टिस एजाज़ुल हसन, जस्टिस मुद्दीब अख्तर, जस्टिस मज़ाहिर नकवी, जस्टिस मज़हर अली, जस्टिस आयशा मलिक, जस्टिस हसन अज़हर रिज़वी ऐं जस्टिस शाहिद वहीद इन बेंच में शामिल आहिनि। ऐं उन खां अॻु में सुप्रीम कोर्ट बार समेत मुख़्तलिफ़ बार काउंसिलनि हिन ॿुधणी जो बाइकाट करे अॼु अदालती कार्रवाइनि जो बाइकाट कयो आहे। ॿिए पासे सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरां हिन वक़्तु इंसाफ़ लायर फोरम जा जेके वकील आहिनि उहे एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि, जंहिंजी अॻुवाणी आज़म सवाती करे रहियो आहे। ॿिए पासे कुझु देरि पहिरीं हुकूमत हिन बेंच जे जुड़ण जे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे हुकूमती इतादनि ऐं हिन बेंच खे रद्द कयो वियो आहे। हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट में हिन केस जी ॿुधणी शुरू थी चुकी आहे। जी